साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अरे आज जूसा खान कहिड़ा हाल अथई? सब ख़ैर आहे साईं। अरे जूसा दांतन खे छा कंदा पाणी पियारिया आहिनि? हाँ साईं, कॾहिं को प्यारे आयुसि। कुतनि खे वेझारियो अथई? हाँ साईं, कुतनि खे बि वंचारियो अथमि, पर साईं मां अञा कोन वेचतो आहियां। छो हिन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? साईं साईं अव्हां खे हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चओ, छा ॻाल्हि आहे? चवां साईं चवां? बाबा चओ। साईं हिते चवां? बाबा चओ, हिते ज़ाइफूं वेठियूं आहिनि छा? सभई पाण मुड़ुस माण्हू वेठा आहियूं। साईं ॻाल्हि ॾाढी ख़राबु आहे। ख़राबु आहे त मां सुठो कंदोमांसि, तूं ॻाल्हि कर। साईं साईं ही तव्हांजो कमदार वरियल आहे न, ही ऐं हू कमूअ वारा साईं ओताक जे पुठिएं कमरे में साईं शराब था चवनि, शराब। हाँ इहा त मूंखे ख़बर कान हुई, बसि मोचड़ा थोड़ा न। ऐं साईं ही बि हुयो हुते, ही ॾिसो उहे कीअं तोड़ा फाड़ियो पियो ॾिसे। अच्छा, इहो त कमु ॾाढो ख़राबु थियो। पर तोखे कीअं ख़बर पई त इहो शराब हो? साईं हुनमें ॾाढी धप हुई ऐं हे कमदार वारा पिया चवनि त हिन दफ़े ॾाढो सुठो शराब निकितो आहे। पुट जूसा? जी साईं। मूं वटि कमु कंदे घणो वक़्तु थियो अथई बचा? साईं मिड़ई 10 को खनि ॾींहं थींदा। जूसा बाबा, हे तुंहिंजे 10 ॾींहं जी पघार आहे, वठि ऐं सुभाणे खां नौकिरी ते न अचां। 10 ॾींहंनि जी पघार? तुंहिंजी कमाई साहब पई? जी अदा। बसि ठीकु आहे, जॾहिं तुंहिंजी ज़रूरत पवंदी त वॾेरो पाणे तोखे घुराए वठंदो। साईं त छा मां वञा? हा भली तूं वसाए पंध खे, कई तो नौकिरी? जी साईं। कुझु न, वलबली कर। कमाल आहे, यकदमि पघार ॾेई छॾियईं। साईं भला ही पैसा त पूरा आहिनि न? पूरा आहिनि, हाणे बंदि कर। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। असां